उस्मान अली ओ चश्मन ते रखे असां चुमदायूं चश्मन ते रखी असां चुमदायूं अबू बकर उमर उस्मान अली इंशा अल्लाह ताला जैसी ताई जान में जाना जैसी ताई दिमाग कम करे तो जैसी ताई ज़बान साथ ॾींदी महबूब जे ग़ुलामन जी महबूब जे बचड़न जी महबूब जे दरबारन जी ऐं घरवारन जी ग़ुलामी ॾिबी। सुभान अल्लाह। मौला अली मुश्किल कुशान जे मुक़ाबले में उनके हाणे उहो शख्स उन जो बचड़ो हज़रत इमाम हुसैन आली मकाम उन जो शान मां तोखे ॿुधायां। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइन था मन अहब्बहुमा मन अहब्बनी व अहब्बहुमा व अबाहुमा व उम्महुमा यानी मुझा महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइन था त जेको भी शख्स मां मुहम्मद करीम सा प्यार करे चो सुभान अल्लाह कैसा प्यार करे मोहम्मद करीम सा है नाम मोहम्मद सुभान अल्लाह कितना मीठा मीठा लगता है नाम मोहम्मद इन नाले जी एडी बरकत आ जै घर में आहे उन में बरकत आ। ऐं असां त सिंध जा एतिरा आशिक़ आहियूं महबूब जा जो जंहिंजो नालो मोहम्मद पइजी वञे उनखे चऊं ई नाले मिठो चओ सुभान अल्लाह उनखे चऊं माना मिठे नाले वारो चओ सुभान अल्लाह उनखे असां रुखो मोहम्मद न छॾींदासीं छो त असांजी इहा गवारा ई नथी दिलि करे त नालो मोहम्मद हुजेसि ऐं असां पंहिंजे गुनहगार हिन ज़बान सां उनखे मोहम्मद चऊं न न उनजो नालो ता क़यामत नाले मिठो हूंदो मिठे नाले वारो हूंदो साईं नाले मिठो रहमतुल्लाह अलैहि। हाँ साईं मुफ्ती मोहम्मद साईं नाले मिठा रहमतुल्लाह अलैहि जो असल नालो छा आहे मोहम्मद साईं जो नालो असल छा आहे मोहम्मद आहे पर सॾींदा छा आहियूं उनखे साईं नाले मिठा रहमतुल्लाह अलैहि। ऐं ॾिसो बरकत इन जी ॾिसो वरी एॾी आहे जो साईं जो उहो नालो मोहम्मद आहे लेकिन उन जी बरकत ऐं इज्जत एतिरी आहे जो उन जे निस्बत जे करे इस नाले मिठो मशहूर आहे। यानी महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो जेको ग़ुलाम आहे उन जी जेका निस्बत रखे थो अल्लाह तबारक तआला उनखे दीन ऐं दुनिया में तमाम वॾियूं इज्जतूं ऐं मान अता फरमाए थो। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइन था मन अहब्बनी जै मोहम्मद सा मोहब्बत फरमाई व अहब्बहुमा ऐं हिननि ॿिन्ही सां मोहब्बत फरमाई इते जेको हुमा जो ज़मीर आहे हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन जे तरफ़ आहे व अबाहुमा ऐं हिननि ॿिन्ही शहज़ादनि जे माउ पीउ सां जंहिं मोहब्बत रखी व उम्महुमा ऐं जंहिं शख़्स हिननि जे अमड़ सगोरीअ सां मोहब्बत रखी कान मई फी दरजती यौमल क़ियामा जेॾी महिल मां तोखे माना ॿुधाईंदुसि इंशा अल्लाह ताला सुभान अल्लाह तूं पाण ई चवंदे मां फरमाइनि था जेकॾहिं मूं सां मोहब्बत रखे ऐं मुंहिंजे अहल बैत सां स्नेन करीमेन सां मोहब्बत रखे ऐं उन जे अबे अम्मा सां मोहब्बत रखे कान मई फी दरजती यौमल क़ियामा क़यामत जे ॾींहुं मूं सां गॾु मुंहिंजे दर्जे में उहो उम्मती गॾु सुभान अल्लाह इन जे लाइ मां चयो न त ये शान है खिदमत गारों की सरकार का आलम क्या होगा ये शान है खिदमत गारों की सरकार का आलम क्या होगा एॾे शान ऐं मक़ाम वारो एॾियूं वॾियूं इज़तूं माण्हू अॼुकल्ह चवंदा ख़ारजी ख़ुसूसन चवंदा आहिनि त हज़रत इमाम हुसैन फ़क़ति इक़्तिदार जे लाइ ऐं इज़त जे लाइ मुलूकियत जे लाइ बादशाहत जे लाइ ॿाहिरि निकिता यज़ीद सां मुक़ाबिलो कयूं ख़ुदा जो कसम आहे जंहिंजो जेको बचड़ो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो हुजे छा उनखे बादशाह जी ज़रूरत आहे
जेकर तू असां मदरसे में पढ़ाईंदा आहियूं 10-20 छोकरा पंहिंजा जेका जो ख़िदमत कंदा आहियूं असांखे नाज़ हूंदो यार असांजी ख़िदमत करे थो ऐं हर कोई खे ॿुधाईंदा त साईं मुंहिंजो साईं आहे इमाम हुसैन आली मक़ाम जे ख़िदमत जे लाइ त पूरी उम्मत वक़्फ़ थियल हुई छा उहे जेको आहे सो शहादत उहे जेको आहे सो इनखे यानी मुलूकियत खे बादशाहत खे इख़्तियार कंदा न न न सिर्फ़ हिकु सबब जे करे पाण आया इन जे करे तो यज़ीद इन शे जो हक़दार ही कोन हुयो उन जा जेके कम हुया करतूत हुया उन्हनि जे करे पाण निकिता पाण फरमायो यज़ीद शराबी आहे ज़ानी आहे ऐं हुसैन हुजे मौजूद हुजे अलीअ जो बचड़ो हुजे ऐं नाने मुस्तफ़ा जे दीन जे ख़िलाफ़ को माण्हू में असां का बर्दाश्त न थींदी जिए मुझे बाबे का उन टाइम ते जना काफर उठी करे बाहर आयो ऐं ललकारे पियो त मौला अली मुश्किल कुशा का बर्दाश्त न थी इए मां उन जो बचड़ो आया उन जे मुंह जे हूंदे ऐं को अची करे नाने मुस्तफ़ा जे दीन के बिगाड़ी थी न तो चो सुभान अल्लाह इन जे करे तू ही असां चंदा हूं त ए हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है छोड़ के तैबा तेरा मदीना शरीफ चले आए हाँ छोड़ के तैबा तेरा करबल नु जाना याद है अज ताई उम्मत के याद आ तो हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम मदीने के छड़े ऐं उन्हनि सां वञी मुक़ाबिलो कयो सिर्फ़ नाने मुस्तफ़ा जे दीन के बचाइण जे लाइ ए हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है छोड़ के तैबा तेरा करबल नु जाना याद है वो मुझे सुनो इमाम हुसैन अली मक़ाम रदी अल्लाह ताला नो जंजा हेडा वडा फज़ाइलन जंजी वरी हेडी वडी इज्जत शान मक़ाम हुयो पर सब कुछ पंजे नाने जे दीन जे मथा कुर्बान करे ऐं यज़ीद सा मुकाबलो करण जे लाए उन जे हवारिन सा आवानो अंसार सा उनन सा जेको आहे सो मुकाबले करण जे लाए मैदान में लहन था पर उन खां पहिरियां सबई पंजा बचड़ा कुर्बान कयाऊं मैदान में हाणे पंजे नाने मुस्तफ़ा जी विस्तार पाए अचन था त पोया का सॾ तो थे त सजण साम्हूं आ त ॾिसी लायई ॾुखड़ा यो पोया का साईं के सत्ता कन साईं तव्हां हलिया वेंदो अहल बैत पोया अकेलो हूंदो लेकिन उनजे बावजूद सब कुछ कुर्बान करे त ठीक आ वञ पर आखिरी गुज़ारिश था कन आशिकुन के पंहिंजे अंदाज में चवे थो त सजण साम्हूं आ त ॾिसी लायई ॾुखड़ा जानिब तुझे जीअ के लगे न को सोवा सदा तो मासा अचे अत्र अंबीर जो सुभान अल्लाह सब कुछ कुर्बान कयाऊं आखिर में पंजी जान महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मथा कुर्बान करे दीन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुरान जो नालो मुस्तफ़ा करीमन जो नालो हुजूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे दीन जो बोल बाला करे वया पंजो पाण कुर्बान करे वया ऐं उन्हनि खे सिलो इहो मिलियो नाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी उन्हनि खे हंजत नसीब थी पर उन्हें सा गड उन्हनि जे सदके तू ऐं असां उन्हनि जो ज़िक्र ऐं फ़िक्र कंदे खाईंदा ऐं पियूं था उन्हनि जे नाले ते चो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला ताए खुशी आवाज रखे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह उन्हीं जाए ते हजरत इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु के बे अंदाज में सजड़ा अहल बैत नहीं कया उन्हनि याद कयो पर हर कंहिं पंहिंजे शाइरीअ में उन्हनि खे याद कयो दुख हुयल सब आयूं हर कंहिं खे कंहिं न कंहिं जो दुख आहे पर हजरत इमाम हुसैन आली मकाम जो
जेको ॾुख आहे उहो आम ॾुख न आहे। तव्हां ऐं असांजो बाबो जेकर दुनिया मां रहलत करे वञे त असांखे कई कई ॾींहं ते उन्हनि जूं यादूं उन्हनि जूं ऐं उन्हनि जे लाइ असांखे चयो वेंदो आहे सब्र कयो सब्र कयो, जे बावजूद बि असां हिकु बेसब्रा थी वेंदा आहियूं कॾहिं कॾहिं, पर शाबस आहे ऐं यानी इज़त जो ताज उन्हनि जे मथां आहे जिन इन्हनि सख़्तियुनि खे बर्दाश्त कयो। पोइ उन्हनि खे कंहिं आशिक़ पंहिंजे अंदाज़ में चए थो त ओ कुझु ॾींहं ॿ टे गॾु घारी हाँ, कुझु ॾींहं ॿ टे गॾु घारी हाँ, पोइ वाग वतन ॾे वारी हाँ, कुझु ॾींहं ॿ टे। चओ सुभान अल्लाह। ओ तुंहिंजी सिक सजण काल पूरी थी, छो दोस्त पुनल कई दूरी थई। चो सुभान अल्लाह। ओ मुझी सिकत सजण काल पूरी थी, छो दोस्त पुनल कई दूरी थई। ओ बरे आग अंदर में खोरी थी, बरे आग अंदर में खोरी थी। तखे आबे वसला सां ठारी हाँ, कुझु ॾींहं ॿ टे गॾु घारी हाँ, कुझु ॾींहं ॿ टे गॾु घारी हाँ, पोइ वाग वतन ॾे वारी हाँ, कुझु ॾींहं ॿ टे। चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजी दिलि त सदा तोखे सारे थी, निण नीर अखियुनि मां हारे थी। ओ मुंहिंजी दिलि त सदा तोखे सारे थी, निण नीर अखियुनि मां हारे थी। ओ तुंहिंजी यादि जुदाईअ में मारे थी, तुंहिंजी यादि जुदाईअ में मारे थी। हे कर मुहेड़ो पंहिंजो त ॾेखारी हाँ, कुझु ॾींहं ॿ टे। सुणा हुसैन। ओ कुझु ॾींहं ॿ टे गॾु घारी हाँ, पोइ वाग वतन ॾे वारी हाँ, कुझु ॾींहं ॿ टे। अल्लाह तबारक ताला मुझो चवण अवां जो ॿुधण पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह तबारक ताला तव्हांजो हिते वेहण ऐं ॿुधण पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंशा अल्लाह तबारक ताला असां खां बाद में पोइते वॾा वॾा उलमाए किराम आहिनि जेके तव्हांखे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जी को शहादत ॿुधाईंदो, को मान मक़ाम ॿुधाईंदो, यानी हर को ॿुधाईंदो ग़ुलामी इमाम हुसैन आली मक़ाम जी ॾींदो। हर को पंहिंजे फ़न जो इज़हार कंदो, पर मक़सदु इहो हूंदो त इमाम हुसैन आली मक़ाम जे नौकरी में असांजो नालो ॻणिजी वञे। सो उम्मीद आहे त अल्लाह तबारक ताला असांजी हीअ हाज़िरी पंहिंजे बारगाह अक़दस में हज़रत महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे जेको आहे सो रोज़े अतहर में असांजी हाज़िरी क़बूल पवंदी। अल्लाह तबारक ताला हिन इदारे खे कामयाब अता फ़रमाए। अल्लाह तबारक ताला हिन जे इदारे खे जे हलाईंदड़नि खे, हिन सां ताउन कंदड़नि खे दामे दरमे सुखने कोली फेली अमली किरदारी जेके बि हिन सां ताउन कनि था, अल्लाह तबारक ताला अल्लाह ताला जे दरबार में दुआ आहे अल्लाह साईं शल उन्हनि खे कोसो वाब न लॻण ॾींदो। अल्लाह तबारक ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह सुभान अल्लाह।